ब्रेकिंग न्यूज़ नसीराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल पोरियत फोत थी वियो आहे। पोरियत हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थी पियो हो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। आम ख़बर आहे, नाज़रन सां शेयर कयूं पिया नसीराबाद मां, जिते हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई आहे, जंहिंमें ज़ख़्मी थियल जेको पोरियत आहे उहो फोत थी वियो आहे। अव्हां खे वधीक ॿुधायूं पिया, पोरियत हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थी पियो हो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अव्हां सां शेयर कयूं पिया नसीराबाद में हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई आहे, जंहिंजे नतीजे बेहतरीन क्वालिटी खादे हर खेत लगे सोना। फायरिंग में ज़ख़्मी थी पियो हो, जेको ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो आहे। नसीराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल पोरियत फोत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। अल्लाह बख्श कुरैशी, वाक़े बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नसीराबाद में अॼु कुझु कलाक अॻु में वाक़ियो थियो आहे। मेन रोड ते नसीराबाद थाणे जे बिल्कुलु भरिसां पोरियत आहे, जेको रेडीअ ते सभिनी खपाईंदो आहे, न्याज़ पुटु साले थो। हीअ असल में जैकबाद ज़िले जे दोडापुर ॻोठ जा आहिनि। पंहिंजे हिते संगावती तकरारनि जे करे शिफ्ट थी हिते नसीराबाद आयो हो ऐं हिते आहे पोरियो कंदो हुयो ऐं अॼु नामालूम हथियारबंद मोटरसाइकिल सवार हुआ, जंहिंमें मोटरसाइकिल ते अची हिनखे फायर कया ऐं हिकिड़ी गोली हिनखे पेट में लॻी। खां पोइ हिनखे नाज़ुक हालत में अस्पताल आंदो वियो, जितां फर्स्ट एड ॾेई हिनखे बाद में लाड़काने मुंतक़िल कयो वियो ऐं जिते लाड़काने अस्पताल में ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।